जमालो सिंध जो जमालो। 3 दिसंबर सिंधी सकाफत जे ॾींहुं वारे मौक़े ते हुननि जे रूहानी पेशवा पीर साईं सिबगतुल्ला शाह राशदी, पीर साईं पागारो ऐं बाबा राशिद शाह राशदी ऐं चौकी खतू जो अॻवान मुख्य ख़लीफ़ो फ़कीर अब्दुलसलाम डाहिरी ऐं फ़ैसला कमेटी जो मेंबर फ़कीर अली हसन संजराणी ऐं समूरी सिंधी क़ौम खे सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयूं था। पारां फ़कीर सरदार मोहम्मद सिद्दीक़ हाजाणो ऐं फ़कीर अली रज़ा हाजाणो।